बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब तारीफ़ूं उन मालिक जूं जंहिं ही जहान ख़लक़ियो ऐं हिन इंसान खे अशरफुल मखलूक़ात करे पैदा कयो। अॼु जो लाइव अचण जो मक़सदु सभा खां पहिरियों त मां ही जेकी पेटेलर जी इलेक्शन जो प्रोसेस शुरू थी वियो आहे उन में पूरी सिंध मां जेके भी दोस्त अनापोज़ आया आहिनि उन सभिनी दोस्तनि खे मां मुबारकबाद थो ॾियां त हुननि पंहिंजो कारकर्दगीअ जे बुनियाद ते जेके भी दोस्त अनापोज़ थिया आहिनि उन्हनि खे उहो पंहिंजो कारकर्दगीअ जो सिलो मिलियो आहे। उन्हनि खे मुंहिंजे तरफ़ां मुबारक हुजे। नंबर ॿियो, हीअ जेकी असांजी आइनी इलेक्शन कमेटी आहे जेका वर्किंग कमेटी जे थ्रू चूंडी वई आहे, गाज़ी जमाली उन जो सरबराह ऐं सेक्रेटरी साईं अमानल्ला महर, मां ॿिन्ही दोस्तनि खे ऐं उन्हनि जे कमेटी जे मेंबरनि खे सलाम थो कयां जिन इलेक्शन जो पहिरियों मरहलो जेको आहे सो ख़ैर ख़ूबीअ सां तमामु हिकिड़ो सुठे तरीक़े सां नॉमिनेशन फार्म जो जेके पंहिंजो विरासत करे सुठे हिकिड़े तरीक़े सां जेको आहे सो हर तालुके में जेको आहे सो उहे नॉमिनेशन फार्म